अस्सलाम वालेकुम संगत छा जियं त अॼु मुंहिंजो पहिरियों व्लॉग आहे। पहिरियों व्लॉग थो ठाहियां तव्हांखे मुंहिंजी ॿनी जो सैर करायूं था। जेका मुंहिंजी ॿनी आहे हुनजो सैर करायूं तव्हांखे। ही ॿनी आहे फुटियूं आहिनि, कपह फुटी आहे। हिते पाणी जी खोट आहे, इनजे करे पाणी न आहे, इनजे करे फुटियूं सोक में आहिनि। अॼुकल्ह हुकमरान पाणी वाणी बंदि करे छॾियो। मुंहिंजो नालो इस्माइल बलोच आहे। हितां तव्हांखे थर नज़र ईंदो हूंदो, थर जे आसपास में वेठल आहियां। मूं ग़रीब नंढो चैनल ठाहियो आहे इस्माइल बलोच ऑफिशियल टीवी जे नाले सां। हुनखे सब्सक्राइब कयो, कमेंट ॾियो, शेयर कयो। तव्हां सिंधी भाइरनि जो लख कुर्ब करम थींदो मूं ते। वधीक तव्हांखे छा ॿुधायूं यानी। अल्लाह हाफ़िज़।